इते अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया त ATC ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी चोड़ अदालत में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर ख़िलाफ़ बग़ावत धमकियुनि ऐं चिड़े ॾियारींदड़ तक़रीर बाबति केस जी ॿुधणी थी। जज अबुल हसना जी अदालत में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे पेश कयो वियो। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। ATC ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी चोड़ अदालत में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर ख़िलाफ़ बग़ावत धमकियुनि ऐं चिड़ ॾियारींदड़ तक़रीर बाबति केस जी ॿुधणी थी। जज अबुल हसना जी अदालत में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे पेश कयो वियो। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ATC ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी चोड़ अदालत में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर ख़िलाफ़ बग़ावत धमकियुनि ऐं चिड़ ॾियारींदड़ तक़रीर बाबति केस जी ॿुधणी थी। जज अबुल हसना जी अदालत में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे पेश कयो वियो।